प्यारा हुआ। अले किताबी जा मानू बैठा ही यार सारे कोथी साथी अड़ाते सिवा दिलदार केड़ी रखा मोहम्मद खान मयार सुना मजा समेजा। इन कलाम जो शायर मनपसंद मोहम्मद खान समेजो गोठ अडबड़ियार जो वेठला इंडिया गोठ विसा सरखा कुर्बान अली समूह जेको शायर मोहम्मद खान समेज जो दादलो भाइटो आहे सोहाणो समूह समंद अली समूह नंढड़ो मुकीम समूह जेके शायर मोहम्मद खान समेज जा भाणे जान छोटी विसा सरखा इसाक अली समूह जेको शायर मोहम्मद खान जो भाई नंढड़ो दोस्त आहे गोठ सोमनार खां मुस्ताक अली समेजो आदि लतीफी रानी खां शकरदीन समेजो जेको शायर मोहम्मद खान समेज जो भाउ सॾियल आहे। हिन केसट जो सलेक्शन मास्टर थर धरती जो निमाणो शायर गोठ बचुदड़ खां अलीमंद मंगरियो ॾेॾार खां ॾुखायल शायर अदरुफ मंगरियो जेके मुंहिंजा दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि तावन कयो आहे गोठ लुकमानानी खां इलमदीन रायमो गोठ साहियतड़ खां बादल हीरानी ॾाढा सुरीला माण्हू फुटरिया कई बेटा
मोतीलाल रहमो जेको मोहम्मद खान जो सिकीला दो दोस्त आहे। मजबूर घर